देते हो पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो जार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठा तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते स्वागत जिंदाबाद कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर जाए मिले पियारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते कुरान जी मार पवे गुलू हे छा थो करे रे हां पानी तो जा बियो छा थो कया अरे यार पोइ त तूं असांखे सौंस तो आराम थो पियारे खाधो हराम आ ए बोतल को हराम आया भला हाणे ता मुखे यो समझायो त इन जे बदला केखे बधाऊं हे जो आहे ने वध ए हा हा मूं त पूरी कोशिश कई हाणे वठण न ॾिनई त पोइ मां छा कयां हा नहीं तो वाकई पूरी कोशिश कई हाणे तरस हिन तो वारे छोरे के संग ॾियण खां मां पंहिंजे पलड़ के घुटो ॾेई मारिया त उहो भलो आ तुंहिंजे घर में अचे बुखुन में पाव थी मरे देखो चङो न आहे त मां पंहिंजे हथ सां पाण घुटो ॾेई मारियांसि हाणे तूं दही पुपीअ जा हाल अहवाल तोखे चयोमि त हीअ अधी पाण खे पंहिंजो कान कंदी हाणे मां बाहूं तो ॿधाए थोरो सामान ते हल्को अदरक जाए कीअं 4 ॾींहं कढी वञो असां पोइ वरी अलाह मालिक आहे कंहिं न कंहिं वरी 2-3 रुपया नी वठंदासीं हथ खे त रोके हलाईंदसि पर ही पेट छॾींदो छा हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अॼु को सणबो खाधो पचाए अबे खे दावत करे हिते वठी था अचूं पोइ मुंहिंजे अबे खे रीजाए जॾहिं मां देगिड़े जी ॾस ॾे काथे पिया पुट आहे सिकी लधो अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पा देते चाचा असां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे करे हिते आया आहियूं न त जेके जुठियूं शेर लाइ मलूका असां सां कयूं आहिनि न त सॼी ज़िंदगी असां हिते न अचूं बराबर मां बराबर पुट रही मूंसां ॻाल्हि कई चाचा हाणे तूं बि असांजो सॼण थी ऐं इहो ॿुधाए त सोन जो देगिड़ो किथे आहे दादा
तव्हां असांजे मथां एतिरी त भलाई करे सघो था न? इहा मिल्कियत मुंहिंजी थोरी आहे, इहा मिल्कियत तव्हांजी आहे। मां को भला कबर में खणी थो रही। त पोइ तूं असांखे ॾस छो नथो ॾीं त सोन जो देगिड़ो किथे पूरियल आहे? इहो तव्हांखे मां अॼु राति ॿुधाईंदुसि त सोन जो देगिड़ो किथे पूरियल आहे। अई मुठिया से भागुन त मीरीअ खे ॾस पियो ॾे। जेकर इन ॾाइण खे सोन जो देगिड़ो हथ अची वियो न त इन मां असांखे हिकु पाई बि कान ॾींदी ऐं सॼी ज़िंदगी असांखे जुतीअ जे नोक ते रखंदी। इन करे कुझु बि थी पए पर अॼु राति इन ॾेढ जिन खे असां पाण वटि रहंदासीं। पोइ मां बि ॾिसां थी त इहो ॾस मीरज़ादीअ खे कीअं थो मिले। अमा मीरज़ादी हाणे भला को चांहि जो कोपड़ो त को गरम गरम पियार। हा चाचा हा, इजो थी ठाहे ॾियां। अम्मा छा ॻाल्हि आहे? परेशान लॻी पई आहियां। तोखां ऐं तुंहिंजे पिणे खां कुझु बि कोन थी सघंदो। तूं सोन जे देगिड़े जो तुंहिंजे ॾाॾे खां ॾस पुछी वेंदा। जल्दी करे वठ, चांहि ठाहे वठ। तोखां अॻु में हूअ ठाहे ईंदी। जल्दी करे वठ। हाँ मां कयां थी। केॾी तकड़ कयां भला, उबरे त सही न चांहि। थोरी कर, जल्दी कर, चांहि ॾे। अम्मा ॾिसे थी चांहि कयां थी। उबरे त सही न चांहि, कची लाहे ॾे। ॾाढो उॾियो त कोन थो वञे न काॾे, हिते ई आहे। छोरी वारो करे वठ। मीरज़ादी खां अॻु में तूं चांहि ठाहे वठ। पंहिंजे ॾाॾा खे प्यार। जल्दी कर, जल्दी कर। तकड़ 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 बस सॼो ॾींहुं छेड़ो। मीरज़ादी ठाहे वेंदी। अम्मा कढां थी चांहि, कच्ची पकी लाहे थी ॾियां। चाचा चांहि पियो। चाचा चांहि मुंहिंजी पीअंदो। चाचा मुंहिंजी चांहि पीअंदो। मां चवां थी चांहि मुंहिंजी पीअंदो। चाचा चांहि वठ, चांहि वठ, चांहि ॾे। अरे बाबू के सारे खेड़ो अरे अॻिते पुट जे करे मुंहिंजे लाइ को खाधो तयारु थिए न त इहे ॾाइणियूं न खणी अचे। तूं खणींदी कर छोकरा, तूं छोकरा तूं बि खणींदो कर। अरे सारे छॾियो। अम्मा ओ अम्मा अति अम्मा करे वे अम्मा अम्मा छा थियो वरी? अम्मा मां हिकिड़ो कमु ताड़े आयो। हफ़्ते में असां लखपति थी वेंदासीं। अदा जल्दी ॿुधाए कहिड़ो कमु आहे? ॿुधायां थो अदी, ॿुधायां थो। तकड़ अम्मा वे अम्मा वे मां तो ॿुधायां वे। ॻाल्हि कर। अम्मा पहिरियां कन ॾेई पूरी ॻाल्हि ॿुधजांइ। आरे वारी कुकड़ी ॾियां, विच में कर कर न कजांइ। कान थी कर कर कयां, तूं ॻाल्हि कर त असां लखपति कीअं था बणजूं। अम्मा मूं सोचियो आहे त पंहिंजे ॻोठ में हिकु वॾो सीधे जो दुकान खोलियूं। अदा दुकान त खोलींदे पर पैसा किथां ईंदा? अदी पैसनि वारो मसलो मूं हल करे छॾियो आहे। हाँ पैसनि जो मसलो हल करे छॾियो अथई। पोइ इहा त सुठी ॻाल्हि आहे न। अम्मा मसलो हल थियल आहे, रुगो तूं हा कर। हा कयां? अम्मा पहिरियां ई असां घर खपाईंदासीं, उन मां 4-5 लख रुपया मिली वेंदा। उन मां अधु पैसा तोखे ॾींदुसि, अधु पैसा मां रखंदुसि। तूं बि लखपति बणिजी वेंदे, मां पंहिंजा पैसा दुकान में विझंदुसि, मां बि लखपति बणिजी वेंदुसि। अम्मा हाणे ॿुधाए कीअं मुंहिंजी सलाह लॻी? ॾाढी सुहिणी सलाह ॾिनी अथई। थोरो हेॾे त अच भा, तुंहिंजो मथो त चुमां। कीअं अम्मा? मां आहियां न वॾो दाना। दाना? अम्मा सलाह न वणी त उहा ॻाल्हि करियनि, थप्पू हणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? निभागा हाणे घर खपाए असांखे रस्तनि ते आणींदो। घिटियुनि में रुलंदासीं पिनंदासीं। हाँ अरे रहंदासीं किथे? घिटियुनि में रहंदासीं। हाँ अम्मा अदा जी सलाह सुठी आहे पर तू समझी नहीं।
अदा अम्मा खे समझाए त अभी मां बे समझी वियो आं, तूं बे मूंखे माराइण जे पुठियां आई। अदा हींअर गर्मी आ, राति थधे दिमाग़ सां अम्मा खे हिन ॻाल्हि ते बिहारींदासीं। सुञाणा तो सुञाणा, तोखे बि सुञाणा, अम्मा खे बि सुञाणा। न तव्हां पाण तरक़ी कंदो न मूंखे तरक़ी करण ॾींदो। बस में कुटी जोदी हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं बेड़ा नायूं टोटी पेरे नंबर जाऊं देड़ा नायूं मञा थो पहलवान तूं सही थो चई पर असांजो कम बि अहिड़ो ॾुखियो आहे मां तोखे छा ॿुधायां। अहिड़ा निभागा ग्राहक अचे बूथ में लॻंदा जिन जी घर में बि इज़त न हूंदई न उहे बि अचे चवंदई तव्हां पाणी उतां मुंहं खे हण वरी टुआल अॻियां पियो हूंदो त बि टुआल खणंदा ई कोन। हाणे वरी असां टुआल खणी वरी उन जो मुंहुं उघूं छा कयूं। असांजो कमु ॾुखियो आहे भाउ पहलवान तोखे न आहे ख़बर। उस्ताद मूंखे ई छा असां न तूं न वातो न ई मां ॿिड़े मिसाल में ॾिनो हे वरी चवंदो मुंहुं मुंहिंजे न ॾियां ॾिसुई। इहो त आहे गुलू पर राति जो रड़ियूं करण बि सवली ॻाल्हि कान्हे। पूरी राति निंड फिटाइणी थी पए। रड़ियूं करण सवलियूं आहिनि तूं हिकिड़ो ॾींहुं अचे हिते बीह न तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वञई। जेके घर में अटो बि आहिनि हणंदा न उहे बि वॾियूं फरमाइशूं कंदई उतां किरी हणजाए वरी किरी बि जे मथां पाउडर बि हणजाए। सही वॾी ॻाल्हि आहे चओ जॾहिं हुननि खे तयारु करे ॾाढ़ी लाहे मन था कयूं न उथी वरी कमीस लाहे चवंदा बगल बि लाह। हाणे सही ॾिठो निभागनि जा बगल ॾिसंदे न मथे जे वारनि खां बि वॾा अथनि वरी उन्हनि बगलनि में धप त अहिड़ी आहे तूं चवंदे ॼण बगल में झूठ खई। उस्ताद यार तूं त असांजी बेइज्जती पियो करी। अरे यार मां तोखे न आहियां तूं भला उन्हनि ग्राहकनि मां ही छा जो चिड़ी थो। तूं मुंहिंजी ॾाढ़ी ठाहे त मां वञा तुंहिंजी इहा ॻाढ़ी ख़तम थींदी ई कान। कंहिंखे भली केॾो बि कमु हुजे न तो वटि आयो सॼो ॾींहुं हुनजो गुम थी वियो। उथ न आहे छा अहिड़ी ॾाढ़ी हिकु ॾाढ़ी ठहरायो लापी ते वरी कयो रूप। वञी वाह हाथा मुंहुं धो हे दोस्त पर पाणीअ सां धोई थो हंधु। हा हंधु भैया हंधु पहलवान हेॾे वे चव तूं हाणे असांजो कमु ॾुखियो आहे चंद्रा ग्राहक लॻंदा त पोइ इहे त थींदो न यार। बसि मिड़ी असां रोज़ी पिया कयूं बाक़ी रोज़ी करण खां भई वेझा बदे सां थोरो अब मां कहिड़ो तुंहिंजे मुंहं ते ताऊ मलियो आहे। मुंहिंजा शहज़ादा तव्हां बि कंड ही फ़ैसिलो ॿुधो छो त ही फ़ैसिलो तव्हांखे निबेरणो आहे। मां बि ॾिसां त मुंहिंजा शहज़ादा केतिरा होशियार ऐं चालाक आहिनि। पोइ त फ़ैसिले जो बेड़ो ॿुॾो। बाबा हे फ़ैसिलो मां कंदुमि। घर जा समूरा थां बि धोता आहिनि ऐं तुंहिंजा मेरा कपिड़ा बि धोता आहिनि। हाणे तूं मुंहिंजी शादी कराए। हा मुंहिंजा सदोरा पुट ईअं न कमु कंदो रहंदे त तुंहिंजे लाइ घोट ॻोल्हींदुसि। घोट त मां आहियां न बाबा कुंवार त कर कुंवार। चंड्रा जेकॾहिं रन नारा कमु कंदो रहंदे न त घोट न ॻोल्हींदुसि तुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हींदुसि। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते हा बगा अड़े ॾाढ़ी अथई या सेंवर बूथ ते चढ़ियो अथई छा मसइलो कयो अथई भाउ सां जो तव्हां खणी हिते पहुतो आहे। पुत्र मां त हिन सां को मसइलो नाहे कयो सम्झ में नथो अचे आख़िर तव्हां वटि ही खणी छो आयो आहे। भले शाम वेठो थी पुछां करे अब मां कहिड़ो तुंहिंजे मुंहं ते ताऊ मलियो आहे। मुंहिंजा शहज़ादा तव्हां बि कंड ही फ़ैसिलो ॿुधो छो त ही फ़ैसिलो तव्हांखे निबेरणो आहे। मां बि ॾिसां त मुंहिंजा शहज़ादा केतिरा होशियार ऐं चालाक आहिनि। पोइ त फ़ैसिले जो बेड़ो ॿुॾो। बाबा हे फ़ैसिलो मां कंदुमि। मां कंदुसि। तव्हां ॿई फ़ैसिलो ॾिजो उन ॻाल्हि ते अमल मां कराईंदुसि। लॻे थो त कुर्बानी जा ॿकरा बणिजी वियासीं। हा मियार बाब तूं बि छा पर पाकीअ गनड़ा कयो वेठो आहीं कहिड़ो मसइलो खणी आयो आहीं। भवतार बाबा मां अदा शेरल हिक ॿिए सां कोन था ठाहूं इन जे करे मूं विच में पर्दो ॾिनो हो जेको हिन पटे लाहे खणी हेठि फिटी कयो आहे। जॾहिं हिक ॿिए जूं शिकिलियूं कोन थियूं वणनि बाबल साईं त पोइ विच में दीवार चङी आहे। बाबा न हिक ॿिए जूं शिकिलियूं ॾिसंदासीं न वरी गंदू ई कंदासीं। हे अदो असांखे विच में दीवार ॾियणु नथो ॾे। अड़े शेरल जॾहिं ही पंहिंजो घर अलॻि करणु चाहे थो
त तोखे कहिड़ो इतराज़ आहे ड्रिगा? ओतार मूंखे को इतराज़ कोन्हे। असुल ॻाल्हि ॿी आहे, अबो आहे बीमार। अबो कंहिं महिल टपोड़े हिन जे घर बीठो आहे त कंहिं महिल टपोड़े मुंहिंजे घर बीठो आहे। हाणे ॿुधाइजे कॾहिं विच में अची वई भित त अबो काॾे लड़के। बरोबर बरोबर, लांतीर तुंहिंजी इहा ॻाल्हि सही आहे। दीवार अची वेंदी त तोहारे अबे खे तकलीफ़ थींदी। बाबा बाबे खे त थोरी थकी तकलीफ़ ईंदी, पर हिन जूं असांजूं हिक ॿिए खे शिकिलियूं ई कोन थियूं वणनि। जहिड़े वक़्तु हिक ॿिए खे ॾिसंदासीं न, लाहे पादर हणण में देरी कोन कंदासीं। तूं भवतार आहे, वॾो आहे। हा बरोबर बरोबर, तुहारी इहा ॻाल्हि सही आहे। हाणे इन ॻाल्हि जो फ़ैसिलो पंहिंजे शहज़ादनि खां थो करायां त इहो फ़ैसिलो कीअं निबेरिजे। हा मुंहिंजा शहज़ादा, फ़ैसिलो त सफ़ा सोलो आहे बाबा। उहो कीअं? इन्हनि खे हिक ॿिए जूं शिकिलियूं ई नथियूं वणनि, ॾिसंदा त पाण में विड़ी पवंदा। बिल्कुलु वॾा भोतार बाबा, तव्हां सही आहियो। इन करे अदा खे हुकुम ॾियो त विच में दीवार ॾियण ॾे। न दीवार न ईंदी। जे दीवार न ईंदी त पोइ हुनजो कहिड़ो ॿियो हल आहे अंब खान? ए हिक ॿिए जूं शिकिलियूं था ॾिसनि त होश मां ई निकिरी था वञनि। जाई बि हाणे हे शिकिलियूं ॾिसण जूं, असां ॾिसूं था अरवा खणी थो वञे। तंहिंजे करे घर में हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो बुरको पाईंदो, ॿिए ॾींहुं ॿियो बुरको पाईंदो। हा, हिकिड़ो बुरको पाईंदो त ॿिए जी शिकिल न ॾिसंदो, ॿियो बुरको पाईंदो त पहिरें जी शिकिल न ॾिसंदो। इन जे करे हाणे हिन फ़ैसिले ते अमल कयो वञे। न हिक ॿिए जी शिकिल ॾिसंदा, न जहिड़ो थींदो। हलो। वाह मुंहिंजा शहज़ादा, वाह वाह जो फ़ैसिलो कयो अथव। बिल्कुलु ईअं ई। न ई हिननि जे घर में दीवार कजंदी, न ई हिन जो पाण में जहिड़ो थींदो, ऐं न ई हिक ॿिए जूं पाण में शकिलियूं ॾिसंदा। वाह वाह, अहिड़ो फ़ैसिलो मां सॼी ज़िंदगी में कोन करे सघां। अड़े हाणे उथो वञो, वञी हिन फ़ैसिले ते अमल कयो। उथो। होतार ओ अबा डारू, हाणे असां जेकॾहिं तुंहिंजे हुकुम मुताबिक़ बुरको पाए घर में घुमूं त माण्हू छा चवंदा? हलो हाणे हलो, अहिड़ा सुरीला जो माण्हुनि जे ताननि खां टिजो था, बाक़ी भाउर पाण में विड़ी मरो था, उहो कोन था टिजो। हाणे पूरो हफ़्तो हिन फ़ैसिले ते अमल करणो अथव। जेकॾहिं अमल न कयो त पोइ अहिड़ी सज़ा ॾींदोसां जो अरबाब खे मुंहिंजे फ़ैसिलनि जी ख़बर अथई। हा भोतार बाबा, मूंखे ख़बर ॾी आहे। मां फ़ैसिले ते अमल करण जे लाइ तयारु आहियां। मां तयारु आहियां। हुकुम तव्हांजो, मां तव्हांखे न कंदुसि। हिकु हफ़्ते खां पोइ मोटी अचिजो, उन खां पोइ मुंहिंजो नंढो शहज़ादो फ़ैसिलो ॾींदो। बाक़ी ॿिए फ़ैसिले खे मां पाण कंदुसि। हलो हलो उथो, हाणे फ़ैसिले ते अमल कयो। जे फ़ैसिले ते अमल न कयो अथई न त मां ॿुधायां थो घटि न थींदो। ॿुधो। हलो रे, हलो हलो हलो। कुदरत वॾी रो कासली। हलो हलो हलो, वञ हाणे वञ। इन्ही ॿाहिरनि जा रंग पाण में मिलण कोन, हिकिड़ो नानाणे ॿियो ॾाॾाणे, पर हिते अची असांखे था चवनि। हलो। इहो ताड़ो, ही ताड़ो, हाणे ताड़ो लॻंदो। बाबा ॾिसां हाणे मां कमाईंदड़ थी वियो आहियां। घर जा समूरा थां बि धोता आहिनि ऐं तुंहिंजा मेरा कपिड़ा बि धोता आहिनि। हाणे तूं मुंहिंजी शादी कराए न। हा मुंहिंजा सदोरा पुट, ईअं न कमु कंदो रहंदे त तुंहिंजे लाइ घोटु ॻोल्हींदुसि। घोट त मां आहियां न बाबा, कुंवार हथ कर कुंवार। चंड्रा, जेकॾहिं रन नारा कमु कंदो रहंदे न त घोटु न ॻोल्हींदुसि, तुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हींदुसि। जे तूं चाहीं थो त तुंहिंजे लाइ कुंवार हथ कयां त वञी का मेहनत मज़दूरी कर। जवान पुट हिन घर में वेही हराम जा टुकर पियो खाए, ऐं हिन उमिरि में ॾिठो दर दर जा धिका खावां। बाबा तूं तो चवीं त मां वञी दर दर जा धिका खावां ऐं तूं वेही घर जी मानी खाईंदे। तूं मूंखे कमाए न खाराए, एतिरो कमाए ॾिसां त ज़ाल जो पेट पालींदे या न। बाबा जे इहा ॻाल्हि आहे त मां सुभाणे खां कम ते वेंदुसि। तूं वाइदो कर, पोइ मुंहिंजी शादी त कराईंदे न। हा, जॾहिं मां ॾिसंदुसि तूं इन क़ाबिल थी वियो आहीं त तोसां मुंहिंजो ई वाइदो आहे, मां तुंहिंजी शादी ज़रूरु कराईंदुसि। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मां घुरिया। मूं इहे कोन घुरिया त तूं डांसर थींदे, और छो थो कार करी। जॾहिं घर जो मसलो हुयो त घर में हलो थिए हा न त तूं टपू ॾेई भोता ॾिठो बगे। हाँ अरे भोता ॾे वियो बि तूं आहे त बुरको बि तूं पाईंदे, मूंखे को लाचार न आहे घर में बुरका पाईंदी। अरे भोतार जे फैसले ते अमल करणो पवंदो भोतार जे फैसले ते अमल। अॼु बुरको मां पाईंदुसि, सुभाणे तोखे बि पाए वेहणो पवंदो।
जेकॾहिं विच में पर्दे टंगण जी इजाज़त ॾे हां त अॼु रननि जे साम्हूं बुरका पाए कोन वियो हा। अच्छा मां बुरको न पाईंदुसि, भले बोतार मूंखे गतरा गतरा करे न, मां न पाईंदुसि। भली तूं बुरको न पाए, मां वञी भवतार खे दाह ॾींदुसि। भवतार जेको तुंहिंजो अछर कंदो न पूरो ॻोठ ॾिसंदी, पुतनि सां गॾु खाराईंदो। मां वरी बुरको पाईंदुसि घर में, छिकी ॾिसेसि वॾो मां आहियां तूं वॾो आहीं, मां न पाईंदुमि छा कंदे? वॾा वॾा मां बि इहो ई चाहियां थो त तूं न कर फ़ैसिले ते अमल। भवतार मूंखे पर्दे हणण जी त इजाज़त ॾींदो न। तूं हाणे दिलि में ख़ुशि थो थिए त विच में पर्दो ॾेई तूं वरी पोइ बाबा खे ख़ुशि कंदे ओट में वेही सॼो देगड़ो तूं हड़पे वेंदे। इहा त साईं तुंहिंजी ख़ुशफ़हमी आहे, ईअं त कुझु न थींदी प्यारा। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधो। अरे बाबा मुंहिंजो नालो बि शेरल अथई, शेरल हो सोन जो देगड़ो त पंहिंजी जाए। जेके ज़ाल जी नक में फुली पवंदी आहे न, हेतिरो केतिरो मक्खी जेतिरो उहो बि कोन ॾींदो। जीअं हथ लो ॾींदो न ख़ाली ओॾो निकिरी हिते भॻो आहे, इन ख़ालीअ ते पोचे मोटाए छॾींदोमांइ, इहा यादि हुजे। इहा तोखे जल्द ख़बर पवंदी त सोन जो देगड़ो कंहिंखे थो मिले, मांखे या तोखे गोरपट। आखे तो तेरा तोखे फिलहाल तारी बुरको पाए पोइ ॾिसो था। मां बुरको पाईंदुसि, बाक़ी तूं ईअं बुसरियूं खाईंदे, तोखे बि सुभाणे पाइणो आहे। हल बुरको पाए न बुरको न वीचारा तूं वॾेरे वटि सिफारिश कर। अॼा इहो 14 ॾींहं ॿधो अथव, आख़िर गुनाह कहिड़ो आहे जो मां हुनजी सज़ा पियो ॾोॾियां? 2 ॾींहं त गुज़री विया, बाक़ी 12 हली उहे बि गुज़री वेंदा। इहे 2 ॾींहं मूं कीअं गुज़ारिया आहिनि इहो तूं मूंखां पुछ न। मूं सावण खे 5000 रुपया माफ़ कया, पर मुंहिंजी जान छॾायो न। ठीकु आहे, उतार खे अॼु मां तुंहिंजे पारां मिंट मेड़ कंदुसि, पर मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त अथई। मूंखे तुंहिंजी हर शर्त मंज़ूर आहे, तूं मुंहिंजी हितां जान छॾाए। मुंहिंजी शर्त इहा अथई, जॾहिं सावण खां 5000 मिलंदी न त पोइ अधु मूंखे ॾिजां। मुंहिंजो वाइदो आहे अधु पैसा तोखे ॾींदुसि, रुगो हितां मुंहिंजी जान छॾाए। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि, पर भूतार जी तोखे ख़बर आहे न, जेका ॻाल्हि करे उहा ॼण पथर ते लीक आहे। उन तां भूतार खे हटाइण ॾाढो मुश्किल आहे, वरी बि मां कोशिशि कंदुसि। छा चयो भूतार, कहिड़ो फ़ैसिलो ॾिनई? बस हाणे छॾे निकाल के बस। वरी बि ॿुधाए त सही त कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो अथसि? किथे अरबाब जे हक़ में त फ़ैसिलो कोन कयो अथई, जो ईअं मुंहुं लड़काए वेठो आहीं। मां तोखे ॿुधाए थी छॾियां शेरल, जंहिं ॾींहुं न असांजे घर में पर्दो आयो त सम्झी वञजांइ त असांजे भाग खे लोढ़ो अची वियो। हिकु त मां पर्दो विचों ॾियणु ॾींदुमि न, जेकॾहिं विचों पर्दो ॾिनो न जिनो बाबा मां सां गॾु रहंदो हिते। इहा तुंहिंजी भुल आहे त हिन पोड़े खे तूं पाण सां गॾु रहाईंदे। अरबाब मीरज़ादी हुनखे पढ़ाए पको करे छॾियो आहे। जेकॾहिं तूं चाचे खे उठनि वारे नैयर सां तालो हणी ॿधी छॾींदे न त बि इहो तालो टोड़े उन्हनि ॾे भॼी वेंदो। इन जे करे चवां थी त उन्हनि खे विच में पर्दो हणनि न ॾिजांइ, जीअं राति ॾींहुं असां ॿिन्हिनि जी नज़र हुननि जे मथां हुजे। ईअं ई थींदो मलूका, तूं घबराए न। त पोइ भूतार जे फ़ैसिले जी ॻाल्हि ॿुधाई छो नथो? त आख़िर थियो छा? भूतार जे फ़ैसिले जी तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी। बस तूं ईअं कर, तूं रख अरबाब जे मथां नज़र। अरबाब जे मथां नज़र रखंदे त तोखे पाणे ई ख़बर पइजी वेंदी भूतार कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो। त पोइ मूंखे कहिड़ी ख़बर? मां सम्झो त का औरत आहे, बुरको पायूं, वते थो पियो रंडणा वेस कयूं, शर्म बि नथो अचई पियो ॿुॾण जेका, वरी मथां विझे थो साहिबुनि खे भाकुर। मीरज़ादी, ओ मीरज़ादी, जॾहिं मालिक रुसंदो आहे न पोइ ईअं इंसान खे बुछड़ो कंदो आहे। बुछड़ो मां न बुछड़ो, पर बुरकोट हो वञे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते, अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते। हिकिड़ो अर्ज़ु कयां, जेकॾहिं नाराज़ न थियो त? कर अर्ज़ु कर, भले कर, पर अहिड़ी ॻाल्हि न कजांइ जो भोतारो नाराज़ थी वञे। अंब पुट लख जी ॻाल्हि कई अथई। बाबा लख जी ॻाल्हि हर को कंदो आहे, मां लख 10 जी ॻाल्हि कई आहे, लख 10,000 जी चओ। बाबला ॻाल्हि करण बि त लाज़मी आहे न।
ॻाल्हि न करे त फाटी मरे। पुछोसि बाबा पुछोसि। नंढे शहज़ादे इजाज़त ॾिनी आहे। शहज़ादो तूं उन शहज़ादे ते चिड़ छो थो खाईं? बाबा कांवनि खे जो न कबूतर चवंदो पोइ चिड़ त ईंदी न। बस कर बात न हण ॻाल्हि कर चवण छा थो चाहीं? भुतार ॾितल वीचारे मिंथ कई आहे त मूंखे छॾियो मां फ़ैसिले ताईं हथ कयो। न ईअं कॾहिं बि न थींदो। अरे बाबा जेकॾहिं हिकिड़े खे छूट ॾिनीसीं त वरी ॿियो नखरो कंदो, ॿिए खे छूट ॾिनीसीं त टियों नखरो कंदो। इनखे न छॾिबो। जे इनखे छॾींदासीं त वॾे भोतार जो को फ़ैसिलो ई न मञींदो। वाह पुट वाह, तो त अकुल जी ड्रोड़ कई आहे। इहा हिन निभागे खे कहिड़ी ख़बर त भोतारनि जा फ़ैसिला छा हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते अमल कराइण बि लाज़िम हूंदो आहे। अबल ओ बाबा जो फ़ैसिलो मां कयां थोरो त जेकॾहिं वेचारे खे एॾो लाचार हुआ त पोइ ॾितल खे वेचारे जी जाइ ते था रखूं ऐं ॾितल जी जाइ ते वेचारे खे था ॿधूं। इहे फ़ैसिलो थी वियो ठीकु आहे। न न न इन अदली बदली ज़रूरत ई न आहे। मां पंहिंजी जाइ ते सही आहे, तव्हांजो फ़ैसिलो बि सही आहे। ॾितल भली 12 ॾींहं ॿधल हुजे। हा हल पोइ ठीकु आहे, ॿधल हुजे धूड़ पाए। अजी चल खुश था खुश अल्लाह खुश रखाई। अजी चल ॿियो त सभु ख़ैर आहे न अमर? जीजल न है जीजलो तो जीजलो। अरे काहे लगाई ने भागा ये बुरका पायूं तो बताई पियो बाहर पवई वरी मख तो विजे जायतुन खे। बखु तो विधो मां काथे बखु विधो मैं कुरारी। त पोइ मूंखे कहिड़ी ख़बर आहे? मां सम्झो त का औरत है बुरको पायूं वते थो पियो रणाणा वेस कयूं। शर्म बि नथो अचई पियो ॿुधण जेका वरी मथां विझे थो जायतुन खे भाकुर। मीरज़ादी ओ मीरज़ादी आ हिन सां मोह दे त मां वञा। मासी सदाई आई है। वे तू ते वे सार बाप वे बसड़ी अमड़ कोणे पई कुछ नहीं पई एडन मुड़सन खां ये सुन्या बदन रणाणा वेस। अरे पापा के बुरके पाइण जी केड़ी जरूरत है माई? इंजे माई इंजे हे बुरको मां पांजे लाए न मीरज़ादी जे लाए वठी आयो पाए ॾिठुम तो उनखे सोढ़ो त नथो थे। अच्छो थई मोह बुरको वठे तो मीरज़ादी जे लाए पायूं वरी पाण पीठो आ ॿुधण जेड़ा। मासी अरबाब जा कम सदाई उपता हूंदा आहिनि। तूं हिते वे तुंहिंजे लाइ चांहि टुक ठाहे थी अचां। चङो अमड़ पर थोरो झटु कजाए। हाय सुहागण चवंदी आ सच माण्हुनि खे लॻंदो आहे अंदर में मच। तूं भली पियो लॻे न चाहे जो चुको केरु को छॾे पियो हाणे प्यार त पोइ वञा। बोताराम तो दवा पी। घणा दवा जो त मां न पीअंदुमि नी दवा। बाबा जी करे दवा न पी तई तो के वेसर जो दौरो थियो तो केर मोहनी दो। कोड़ी न पीअंदुमि मां दवा या न पीअंदुमि बस। अरे साहब तू दवा पी मां इन में खंड मिलाए दो अचा। अरे लाई सुमाया मुझे चयो न तो मने न पीअंदुमि परे थी कपड़ा खराब कंदे हल। अरे छाते गोड़ा अबा सिस्टर मां ॻाल्हायां तूं तां सिस्टर हा सिस्टर छाते गोड़ कयो अथव? बोतार ई तो वारो शहजादो दवा न थो पे। बाबा अंब दवा पी पुट तुंहिंजे फ़ाइदे में आ। न मां न पीअंदुसि। रोज या कोड़ी दवा मूंखे थो पीआरे। अॼु खणी अधे सूप खे पीआरियो बस। हे बि त भाव आहे न मुंहिंजो। दवा तुझी आ पिया वरी मां ईअं कीअं थींदो? तूं न पीअंदो मां बि न पीअंदुसि। हल जितो आहे त जितो आहे। पुट अंब भला हीअं था कयूं पहिरीं दवा वेचारे खे था पीआरियूं पोइ तूं पी। बोतार हर दफ़े भला इन वेचारे खे उज़ई जो बकर छो बणाईंदा आहियो? अरे रे दवा दिमाग़ जे ताक़त जी आहे इन में तोखे कहिड़ो नुक़सानु थींदो? बोतार ही जेकॾहिं दवा दिमाग़ जे ताक़त जी आहे न पोइ त सॼी शीशी तोखे पीअणु खपे। हाणे जल्दी करे वेचारा पहिरीं चमचो तूं पी दवा जो पोइ मुंहिंजे पुट अंब खे पीआर। पहिरियां वेचारो दवा पीए अदा पोइ मां पीअंदुसि। हल कॾहिं ईअं चयो अथई फ्रूट जो जूस वेचारो पीए सॼो जग पाण कीहे वेंदो आहे बाक़ी कड़ी दवा आहे उहो वेचारो पीए। उहो त मिठो हूंदो आहे नी दवा कोड़ी आहे। सियाणो वरी मां तूं वरी घणो सियाणो आहे? हा बोतार मूंखे ख़बर आहे इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी। तो पीती ये समझ मां पीती। हल ठीक है।
मीरजादी ओ मीरजादी हेरे हेरे भाऊ जा कम घर में बुरको पापी दो जायो हो और अबे छठी के मुके पुट जायो आ और पाउडर थपियो मुंह ते इन न तो हो गुमा ॾाढी थी थस खिलो पुट खिलो जेतिरो वणे तव्हांखे खिलो सुभाणे तुंहिंजो वारो आ मुंहिंजो मुड़ुसु शींहुं आहे शींहुं तो जीअं रननि वांगुरु नाहे जो घर में बि बुरकड़ो पाए घुमंदो हुते भाॼाई मलूका इन तोवारे शींहं खे जेकॾहिं गिदड़ न ठाहियमि न त मां अरबाब न सॾाईंदुसि आओ आओ मुके खबर आ तू कान ए मुके गिदड़ पढ़ाईंदो बुरको त लाए जल्दी कयो हिननि खे माठ करायो न त विड़ी पवंदव पाण में दादा तूं परेशान न थी हे हिक ॿिए खे परे खां चूंगू था ॾियनि हिक ॿिए जे ॾुंडनि में हथ विझंदे बि देरि न आहिनि कंदा ॾाॾा हे असांजी ॿुधंदा कोन तव्हां माठ करे वियो बस चुपचाप तमाशो ॾिसो हिननि जो जॾहिं ॼाड़ी हणी हणी थकिजी पवंदा न त पाणे वञी कमरनि में किरंदा जॾहिं मालिक रुसंदो आहे न पोइ ईअं इंसान खे बुछड़ो कंदो आहे बुछड़ो मां न बुछड़ो पर बुरकोट वञे अरे ॻाल्हि त ॿुध बरसाती ॾेॾर जॾहिं असां तोसां ॻाल्हायूं ई नथा त तूं असां सां छो थो ॻाल्हाईं जेका ॾेढी पासे में बीठी अथसि न इहा असांजे ख़िलाफ़ मुड़ुस जा कन थी भरे ॾिस ॾाइणे मूं जॾहिं तुंहिंजो नालो ई न खयो तॾहिं मूंसां छो थी ॻाल्हाए अरे मां पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हायां थी जॾहिं तोसां ॻाल्हाए न पोइ इहो वात हणजांइ अरे ओ कुंदड़ा पंहिंजी माई खे रोके तोखे बुरके में ॾिसी बताल थी वई आहे रोक पंहिंजी रन खे इन सूरनि खां त असां साचे में यादि न अथई बुरकोट इन ई सूरनि खां त असां विच में पर्दो था ॾियणु चाहियूं त न कुता ॾिसनि न भौंकनि हाउ 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 ॾिस बाबा हे पंहिंजे पुट खे ॾिस हे असांखे कुतो थो चए हाणे असां कुटाऊं इते त पुट वॾी चिड़ थी लॻई ओ मीरड़ी ख़ुशि न थियो त को विच में परदड़ो ॾेई चाचे खे पाण सां गॾु रहाईंदो जो चाचे खे रिझाए सोन जे टेकड़े जो वरी ॾस पुछंदोसि मलूक आहे मुई ॻाल्हियूं त ॿुधो ऐं जेकॾहिं तव्हां पाण में विढ़ंदा रहियो न त पोइ मां तव्हांखे सोन जे देगड़े जो ॾस न ॾींदुसि ऐं तव्हां पोइ सॼी ज़िंदगी पिनंदा रहंदव माठ कर मलूक हा माठ कर ॾिसे नथी पोड़ो होशो निकितो थो वञे पियो छॾ न करे अॻे थोरो दलील चाहे मूंखे न रोक छॾ मां चवां थो छॾ अॻे थोरो लोड़े थो छॾे सकी थो छॾ रुगो हिकु चकर विचां पर्दो अचे त चाचो असांजे हथनि में हूंदो सबुर कर न हा सीताई सबुर कर न पोइ ॾिसंदासीं हे बाबो तो सां वेंदो मां तो खिंडे एड़ा पादर हंदुमाई बरसाती ॾेॾर कोर पटना मूंखे डिस्टर्ब न कर डॉक्टर साहब ॾे वञ उहो ई तोखे चेक कंदो तव्हांखे त ख़बर आहे मां सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारण ईंदो आहियां ओहो पर मूं त तोखे बार बार ॾिठो आहे बार बार ॾिठो अथई त पोइ मां तोखे कीअं लॻो सिस्टर छा मक़सदु तुंहिंजो मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजो मर्ज़ तव्हांखे कीअं लॻो मूंखे बीमारी कहिड़ी आहे तव्हांखे को बि मर्ज़ न आहे उहा बीमारी कहिड़ी आहे इहा त तोखे ख़बर हूंदी न मूंखे बीमारी इहा आहे जो तूं मुंहिंजी दिलि में घिड़ी वई छा पियो चई सिस्टर नाराज़ न थियो मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे दिलि जी बीमारी आहे ओहो इन जो इलाज हिन डॉक्टर वटि नाहे उहा त मूंखे बि ख़बर आहे त मुंहिंजो इलाज हिन डॉक्टर वटि नाहे छा लायो मुंहिंजो इलाज तो वटां न थी कयां मां इलाज ज़हर जी सुई हणी छॾींदी मां मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आहे मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आहे ओ मिस्टर जी सिस्टर ॾिसो मां तव्हां सां कुर्ब सां पेश अचां थी न इन जो इहो हरगिज़ बि मतिलबु न आहे त सम्झियुसि तव्हां मूंसां कुर्ब सां पेश अचो थियूं इन जो मक़सदु मां तव्हांखे वणां थो अरे मां त तव्हांजी इज़त कंदी आहियां
बाय द वे तव्हांजी शिकिल में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखे वणंदव इन जे करे मूंखे डिस्टर्ब न कयो मूंखे मजबूरन तव्हांजी शिकायत डॉक्टर साहब खे करणी पवंदी नाराज़ न थियो सिस्टर वञा थो अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे छा काफ़ी आहे तुंहिंजो दीदार ओ